जिले मलीर उम्मीदवारनि वर्क तेज करे छॾियो। उन सिलसिले में PS 85 ते आज़ाद उम्मीदवार एडवोकेट जमीला मेमण जो यूसी मुराद मेमण जे मुख़्तलिफ़ मुहल्लनि में गॾिजाणियूं। हाशिम ख़ासकेली ॻोठ में कॉर्नर गॾिजाणी में समय औरतुनि गुलनि जी पतियुनि जी वर्खा करे खेसि सिंध जी सकाफ़त पेश कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त असांजी तालीम याफ़्ता माण्हुनि खे किथे मौक़ियो नथो मिले। साबिक़ अॻवाननि मलीर जी बहितरी में को बि इदारो क़ाइमु न कयो। जॾहिं त मेमण ॻोठ अस्पताल जा फंड्स हज़म थी था वञनि, असां पंहिंजे हक़नि लाइ निकिरणो पवंदो। असां औरतूं मुल्क जे 50% वोट रखूं थियूं। असांजो वोट मलीर में तरक्की आणे सघे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची